बालूजा कुबा दरगाह लॻ 29 सालियाना 3 ॾींहनि वारी मुफ़्त अखियुनि जी कैंप लगाई वई आहे, जंहिंमें डिप्टी कमिश्नर शहरियार गुल मेमण, MS PMC अस्पताल डॉक्टर यार अली जमाली, DHO डॉक्टर असदुल्ला डायरी ऐं ॿियनि दुआ घुरी हिन मुफ़्त अखियुनि जी कैंप जो इफ़्तिताह कयो। उन मुफ़्त अखियुनि जी कैंप में मरीज़ न सिर्फ़ ज़िले शहीद बेनज़ीराबाद जा पर सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां अची पंहिंजी अखियुनि जी चकास ऐं ऑपरेशन कराए रहिया आहिनि। हिन कैंप ते अखियुनि जा माहिर सर्जन मरीज़नि खे ॾिसी रहिया आहिनि, जॾहिं त मुफ़्त एक्सरे ऐं ॿियूं टेस्टूं पिणु कयूं पियूं वञनि। उन मौक़े ते इंतिज़ामिया ऐं मरीज़नि धरती TV सां ॻाल्हाईंदे पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडिया आहिनि। मुख़्तलिफ़ NGO जे तरफ़ां असां हिन जी सपोर्ट वरिती आहे, ख़ासि तौर ते असां जेको पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी जे तरफ़ां डॉक्टरनि जी टीम ऐं उनखां अलावा असांजे मुफ़्त मोबाइल हेल्थ यूनिट पाण हिते असां रखिया आहिनि ऐं ख़ासि तौर ते असांजो फोकस आहे जेके अखियुनि जा मोतीअ जा ऑपरेशन कैटरेक्ट जा उन कराइण लाइ। सो हिन कैंप में ख़ुशूसी तौर ते जेके बि मरीज़ अचनि था उनजे सही नमूने सां परगोर लही पियो वञे ऐं डॉक्टरनि जी टीम मौजूदु आहे जेका स्क्रीन खे एडमिट पे करे उनखां पोइ उन जूं टेस्टूं पिया करायूं, हेपेटाइटिस B C जूं, मलेरिया जूं ऐं शुगर जूं ऐं ट्यूबरक्लोसिस जूं। इहे सभई टेस्टूं कराए असां उनजो मुफ़्त में उनजो ऑपरेशन हिते करायूं पिया था। उनखां अलावा हिते रहाइश जो बंदोबस्तु आहे, जेके मरीज़ जा ऑपरेशन थींदा उनखे हिते हिकु ॾींहं जे लाइ हिते रहाइश जो बंदोबस्तु कयो आहे। उन खाधे पीते जो सॼो इंतिज़ाम हिते कयो वियो आहे। सदर पाकिस्तान जनाब आसिफ़ अली ज़रदारी साहिब जे हिदायतुनि ते थियो ऐं हीअ कैंप ख़ुशूसी तौर ते बीबी आसिफ़ा ज़रदारी भुट्टो ज़रदारी जेका MN आहे उनजे तरफ़ां लॻाई पई वञे ऐं डॉक्टर अज़हर फज़ल पैचो मिनिस्टर साहिब आहे जो उनजे डायरेक्शन ते कैंप लॻाई वञे। त हीअ असां हिन जे कोशिशि पिया कयूं त जेके पूरे सिंध मां जेके मरीज़ मुख़्तलिफ़ ज़िलनि न सिर्फ़ु डिस्ट्रिक्ट शहीद बेनज़ीराबाद पर ॿियनि ज़िलनि मां बि हिते मरीज़ अचनि पिया। ॾाढा ख़ुशि हुए रईस असां मौला हुसैन हयाती वॾी ॾेवसि असां हुन ते गुलाम आहियूं, ॾाढा करे ख़ुशि हुआसीं, ॾाढी दुआ पंजनि पाक हितां बाबा बुढ़ा चिस्मा जा अखी बस हा ग़रीब जाम आंदनि मोल दुई वेंदे करे ॾाढे हा हुन तरह ग़रीब दुई करे रईस को आबाद हुए, हाजी अली हसन आबाद हुए, ज़ामन खान आबाद हुए, इमाम हुसैन करे आशिक आबाद हुए, पंजनि पाक करे जी इमाम रज़ा करे जी ख़ुशि हो दिवस। वालेकुम सलाम। किथां आयो तव्हां? अब हबेरी खां। कंहिंखे ॾेखारण आयो? मुंहिंजी अम्मा आहे। अच्छा, नज़र घटि अथसि? हा नज़र हिकिड़ी अखि कराईसींसि, हिकिड़ी वरी अॼु कराईंदासीं। हा सही आहे न, ग़रीबनि लाइ थिए का मदद सुठो आहे। दुआ कंदो न पोइ? हा दुआ कंदासीं ॿियो असां छा कंदासीं, असां ग़रीब त दुआऊं कंदासीं हर कंहिंखे, सहूलियत जेकी मिलंदी त माण्हू दुआऊं कंदो न। हिननि चयो त सदर आसिफ़ अली ज़रदारी ऐं संदसि न्याणी MNA आसिफ़ा भुट्टो ज़रदारी तरफ़ां हीअ मुफ़्त अखियुनि जी कैंप लॻाई वई आहे ऐं असीं दुआ करे रहिया आहियूं ग़रीब ऐं मिसकिननि जी हर साल वाहर करे रहिया आहिनि। कैमरा टीम सां गॾु इम्तियाज़ कीरियो, धरती TV नवाब शाह।